तमामु सुठो गीत, ॾाढो मज़ो आयो। बरकत साहब, घर जी फैमिली में तव्हां सां मोहबत कंहिंजी खणी रही, अमड़ जी या बाबा जी? बहरहाल पीउ माउ जी नज़र में औलाद त सभु हिकु जहिड़ी हूंदी आहे। बहरहाल ॿिन्ही जूं शफ़क़तूं, ॿिन्ही जूं मोहबतूं असां सां जेको आहे सो तमामु हद खां वधीक ज़्यादा रहियूं। ऐं हिन फ़न मौसीक़ी में बि उन्हनि जी रहनुमाई मूंसां गॾु रही, जेके हमेशह मूंखे हिमथाईंदा हुआ, मूंखे उत्साहींदा हुआ त महिनत कर, ऐं महिनत कामयाबी जी कुंजी आहे। ऐं उन्हनि जे चवण ते लॻुसि त अॼु इहो तव्हांजे साम्हूं आहियां, जेको आहियां तव्हांजे आॾो आहियां। बिल्कुलु। बरकत साहब, बरकत गोपांग हिकु मुख़लिस दोस्त आहे, इन में केतिरी हक़ीक़त आहे? बसि हाणे उहा त वरी दोस्तनि खे ख़बर आहे त बरकत गोपांग केतिरो मुख़लिस आहे, केतिरो मुख़लिस न आहे। तव्हां सां बि काफ़ी टाइम गुज़ारियो आहे, ॿियनि दोस्तनि सां बि गुज़ारियो आहे। सो आहे हीअ फ़ानी दुनिया आहे, जेतिरो थी सघे इंसानु मोहबतूं वंडे, दोस्त पैदा करे। छो जो सुभाणे खां पोइ इंसानु जेकॾहिं हलियो वञे त उनखे सुठनि लफ़्ज़नि में जेकॾहिं यादि कयो वञे त पोइ ईअं महसूसु थींदो आहे त उहो माण्हू ॼण हिन दुनिया में अञा बि आहे। ईअं न चइजे त बाबा हू असांखे छॾे वियो। बिल्कुलु उहो हिकिड़ो जिस्मानी तौर ते त अलॻि थींदो आहे, पर रूही तौर ते जॾहिं हुनखे यादि कयो वेंदो आहे त उहो गॾु हूंदो आहे। बरकत गोपांग, हिन वक़्तु जेको कुदरत जो हिकिड़ो अज़ाब असांजे पाकिस्तान जे मथां आहे, अलाह कंदो त उहो तमामु घणो जल्दी ख़तमु थी वेंदो। कोरोना जी जेका वबाली जेकी आहे उन में तमामु असांजा म्यूज़िशियन, इको साउंड वग़ैरह जेके बि तमामु जेके हिन सां लाॻाव आहिनि, मुतासिर रहिया आहिनि वीचारा। तव्हांखे बि अलाह साईं तमामु घणो गंजंदो आहे, त छा तव्हां उन्हनि ग़रीबनि सां मदद कई आहे? जेको असांखां थी सघियो आहे हिन वबा में, जेको कुझु, छो जो जेके बि अॼुकल्ह फ़नकार असांजा फ़न मौसीक़ी सां जिन जी वाबस्तगी आहे, चंद फ़नकारनि खां सवाइ बाक़ी जेके आहिनि सभु ग़रीब आहिनि। हर कंहिं वटि पंहिंजी माना इहा आहे त बसि बाबा हाणे हिकिड़ो बसि मच्छी मानी लाइक़ु, ठीकु आहे न। बाक़ी जेको थी सघियो आहे त ग़रीबनि जी कंहिंजी बि, छो जो जेका माण्हू जेको कुझु ॾिए थो उहो कंहिंखे ॿुधाए न, हिन हथ जेकॾहिं हिन हथ सां ॾिए त हिनखे बि ख़बर न पए। बहरहाल जेको कुझु असांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी, पोइ जेको असांजो हाल हुयो त असां ग़रीबनि में विरायोसीं, वंडियोसीं। ऐं जेके बि असांजा ग़रीब मिसकीन हुया, पोइ भली साज़ींदा हुन में छो न हुजनि, जेको हाल हो बहरहाल असां कयोसीं। मतिलबु फ़नकारनि सां जेको हिकिड़ो रहियो आहे कोरोना जे करे, मतिलबु महफ़िलियूं बंदि आहिनि, शादियूं बंदि आहिनि, तव्हां उन्हनि जे हवाले सां छा मतिलबु? असां त हाणे ईअं था चऊं त सॼी दुनिया मुतासिर थी, हर कारोबार मुतासिर थियो, हर सनत मुतासिर थी, हर शोबो मुतासिर थियो। पर उन सां गॾु जेके असांजा हिन फ़न मौसीक़ी सां वाबस्तगी रखण वारा माण्हू, जेके उन में असांजा साज़ींदा आहिनि, जंहिंमें असांजा कीबोर्डिस्ट आहिनि, पेडिस्ट आहिनि, ढोलक नवाज़ आहिनि, तबले नवाज़ आहिनि, या हारमोनियम नवाज़ आहिनि, या उन में ॻाइण वारा आहिनि। बहरहाल जेके बि न फ़न मौसीक़ी, जेके बि न ज़ंजीर जूं जेके बि कड़ियूं आहिनि, सो सभु तक़रीबन मुतासिर थियूं आहिनि। असां त ईअं चवंदासीं त हाणे घणो कुझु थी चुको आहे। हाणे अलाह कयो आहे त हीअ वबा बि आहिस्ता आहिस्ता पंहिंजे अंजाम ते ईंदी थी वञे, ऐं अलाह जूं महिरबानियूं। हाणे असां हुकूमत खां इहो ई मुतालबो कंदासीं त हाणे जेकॾहिं तव्हां ॿियनि शयुनि तां पाबंदियूं हटायूं त हिन असांजे फ़न मौसीक़ी तां, हिन ॻाइण वॼाइण तां बि पाबंदी हटायो त जेके ग़रीब मिसकीन असांजा साज़ींदा ॻाइण वारा, त उहे को सुख जो साह खणनि, पंहिंजे ॿचड़नि खे को सुठो टुकुर खाराए सघनि। छो जो जेकॾहिं तव्हां उन्हनि जे लाइ सुठो सोचींदो ऐं उन्हनि जे लाइ सुठो कंदो त तव्हांखे दुआऊं मिलंदियूं। बरकत साहब, सिंध हुकूमत जा जेके कम आहिनि उन्हनि मां तव्हां केतिरो ख़ुशि आहियो? मतिलबु जेके उन्हनि जा माण्हुनि जे लाइ हालात, राशन वग़ैरह, छा तव्हांखे लॻे पियो त माण्हुनि ताईं राशन उहो पहुची चुको आहे? बहरहाल राशन हुकूमत ॾिनो बि आहे, ऐं उन्हनि जेको कुझु उन्हनि खां थी सघियो आहे उहो उन्हनि कयो बि आहे, न बि कयो आहे। हाणे हिकिड़ी हुकूमत हेॾी अवाम, सो हुकूमत बि काॾे वञे। जेॾी हुकूमत आहे त बाबा हाणे जेको आहे जेकॾहिं मुराद अली शाह आहे त उन सां मसला मसाइल बि एॾा वॾा ई हूंदा। छो जो असां हिकिड़ा नंढड़ा सिंगर आहियूं, सम्झो था त असांखे केॾियूं फ़ोनियूं थियूं अचनि, बाबा फ़िलाणे हंधि फ़िलाणे हंधि खां फ़िलाणे हंधि खां छा आहे छा न आहे। सो उन हवाले सां बहरहाल जेको कुझु आहे, जेको जंहिंजो उन्हनि जो हाल हुयो, वेही हाणे उन्हनि जूं चऊं था त हाणे हे भला न आहिनि। अलाह जेकॾहिं भला न आहिनि त बि भला आहिनि, जेकॾहिं भला आहिनि त बि भला आहिनि। असांजे व्यूवर्स जे लाइ को अहिड़ो मैसेज जंहिंमां हू मुतासिर थी वियो? बहरहाल पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखनि, पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु रखनि, सचाई सां, नेक नियती सां हलनि, जेको कुझु कनि इंसानियत जे लाइ कनि, ऐं उन्हनि जी चङाई जे लाइ कनि। ॾुखे वक़्त में उन्हनि जे लाइ जेको आहे सो उन्हनि जे कम में अचनि। इहा ई भलाई आहे, इहो ई सुठो सबक़ु आहे, इहा ई कामयाबी आहे, इहा ई हज़ार इबादतुनि खां इंसानी जेका ख़िदमत आहे उहा आला ऐं अफ़ज़ल आहे। बरकत साहब, दिलि त कोन थी चवे त जेको आहे सो तव्हां सां हीअ कचहरी ख़तमु कयूं, पर प्रोग्राम जो टाइम असांजो शॉर्टली हूंदो आहे ऐं प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी चुको आहे। असां सां गॾु मौजूदु हुयो बरकत अली गोपांग साहब, जंहिं पंहिंजी दुनिया, पंहिंजे फैमिली, पंहिंजे ज़िंदगी जे बारे में असां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कयूं। अचो त बरकत साहब जो हीउ गानो ॿुधंदासीं, उनखां पोइ असां तव्हां खां वठंदासीं इजाज़त। अल्लाह भाई। जीअं त हे जेको गीत आहे मुंहिंजे एल्बम जो मशहूरु गीत आहे, शाइरी आहे असांजे अनवर कमराणी साहब जी, ऐं सराइकी जा
हिन सॉन्ग जा बोल आहिनि त परचींजी में परचावां आखें त मेड़ विचावां तेॾे तॾे ते आवां माफ़ी घिना तेकूं जे तूं परची तूं गल्हा न गल्हा महबूब में कूं तेॾे गल्हा वणदा नहीं रंजे हिकु दर्शन भी तैं दिल भरदा मैं गरीब दिले गंजे के है तैनाल तकरार करूं तुसा हाकिम असां बंदे घिन काती कुह कंबराणी को ए हाज़ुर मेडा कंधे परची जीवे परचावा परची जीवे परचावा आखे तमेड़ बिचावा तेॾे तॾे ते आवा माफ़ी घिना तैकूं जे तूं परची जे तूं परची जे तूं परची जे तूं परची परची जीवे परचावा आखे तमेड़ बिचावा तेॾे तॾे ते आवा माफ़ी घिना तैकूं जे तूं परची जे तूं परची जे तूं परची जे तूं परची मैं कनू बेजार थई मैं तै सिवा बीमार पई तू मैं कनू बेजार थई मैं तै सिवा बीमार पई को दोह भी कोनी मेरा थी ख्वाम खा तू धार गई तब मैं तेकू बख्शावा तब मैं तेकू बख्शावा आखे तमेड़ बिजावा तेॾे तॾे ते आवा माफ़ी घिना तैकूं जे तूं परची जे तूं परची जे तूं परची जे तूं परची तन्हाई दे लोका कनू इन शहर दे लोका कनू तन्हाई दे लोका कनू इन शहर दे लोका कनू जिंद छुट पवे मजबूरी दी हर रोज दे टोका कनू आखे त फांसी खावा आखे त फांसी खावा आखे तमेड़ बिजावा तेॾे तॾे ते आवा माफ़ी घिना तैकूं जे तूं परची जे तूं परची जे तूं परची जे तूं परची मजबूर मैं मगरूर तू मजबूरी दा फायदा न घिन मजबूर मैं मगरूर तू मजबूरी दा फायदा न घिन कतलाम कर कंबराणी को हुण बेवफा यारी नश हर हर तैकूं समझावा हर हर तैकूं समझावा आखे तमेड़ बिचावा तेॾे तॾे ते आवा माफ़ी घिना तैकूं जे तूं परची जे तूं परची परची जीवे परचावा आखे तमेड़ बिचावा तेॾे तॾे ते आवा माफ़ी घिना तैकूं जे तूं परची जे तूं परची जे तूं परची
तूं परची